जुल्म कयो आहे भली असां हथ था ॿधूं असां ते मुंहिंजे पीउ ऐं भाउ खे माण्हू जी धमकी ॾेई रहिया हाणे साईं असांखे खाइण जे लाइ मानी घर पाड़े वारा जॾहिं असांजा बचा परेशान आहिनि असांखे वॾो परेशान कयो आहे असां ते महिरबानी कयो असां जादू एसपी खे बिलाल भुट्टो सरदारी खे असां मिंट था कयूं असांजी मालिकी कयो न त असां पाण खे ॿाहिरि ईंदासीं किथे साड़ींदासीं मरूं वञी छा कयूं असांजो जीअण हराम करे छॾियो आहे दादा साईं असांजो को बि सहारो कोन्हे चार भाइर असांजो हिकिड़ो बाबो आहे सो बि असांजो शुगर जो मरीज़ आहे पोड़ो आहे वरी असांजी हेल्प कई साईं मुंहिंजो नालो शाहज़ेब जुनेजो आहे ऐं वल्द हज़ूरबग जुनेजो मां रहायशी आहियां कराची जो असलगोड़ मुंहिंजो राधण आहे मसइलो असां सां इहो आहे त असांजो बनी ते चाचो कब्ज़े करण जे चकर में आहे कूड़ी रजिस्ट्री करायो वियो आहे जंहिंजो असांजो बाबे महरूम केस दाख़िल कयो मेड़ कोर्ट में जेको ज़ेरे समात आहे हिननि बाबा जे मथां एफआईआरूं कटरायूं कूड़ियूं असांजे हारियुनि जे मथां कटरायूं कूड़ियूं ऐं अदा जे मथां कटरायूं मोहम्मद बख़्श जुनेजो जंहिंजी टेंशन में बाबा मंथ जे अंदरि डेथ करे वियो हिन जे बावजूदि असांखे हिननि एॾो परेशान कयो ऐं हारियुनि खे एॾो परेशान कयनि जेके 15 सालनि खां हारपो कनि पिया उन्हनि पोइ उहा बनी छॾे ॾिनी वरी जॾहिं खां असां पंहिंजे पुराणनि हारियुनि खे ॾिनी आहे जेके असांजी ॻोठ वारी ज़मीन कंदा आहिनि 20 सालनि खां वरी उन्हनि जे लाइ साज़िशूं करणु शुरू कयूं अथनि उन्हनि जे मथां एफआईआरूं कूड़ियूं ऐं असांजा नाम एफआईआर में नामालूम 2 ॼणा ॾिना अथनि असांखे चवनि त तव्हां जीअं राधण में पेर रखंदा त तव्हांजा बि नाला ॾींदासीं असां कई एप्लीकेशनूं साईं एसएसपी साहिब खे बि ॾिनियूं दादू खे जंहिंसां को बि एक्शन न थियो आहे ऐं हिननि असांजे मथां ॾाढियूं कूड़ियूं एफआईआरूं कयूं आहिनि ऐं हाणे चाचा खे त ख़बर हुई चाचा पंहिंजी असांजो सॻो चाचो हुनखे ख़बर हुई त इहा नाले कंहिंजे बि न आहे त उहो हिनमहिल अथसि कुझु बि न सॼो पंहिंजी ज़मीनूं वग़ैरह खपाए हिनमहिल बुख जा चकर थो हणे त हिनखे ख़बर हुई त हुनजो जेको पुटु आहे मेजर आयतुल्ला सलीम जूणे जो आहे जेको कराची में रहंदो आहे उनखां बाबा वरिती उन ॾे वञणु उन्हनि खे धमकाइणु लालचू वग़ैरह ॾियणु उनखे पंहिंजे पासे करे हिनमहिल सफ़ा 2020 में अक्टूबर में ये रजिस्ट्री इन्हनि चेंज कराई आहे अञा 7हों फॉर्म बि न चढ़ियो आहे अञा बाबा खे ख़बर पई त रजिस्ट्री इन्हनि कराई आहे त बाबा पहिरीं कोर्ट में केस विझी छॾियो जेको हुननि जो छा कमु विच में रुकिजी वियो आहे अञा 7हें फॉर्म ते बि न चढ़ियो आहे त मसइलो इहो आहे त साईं असां चऊं था त भली अमन सां केस हले असां बि हाज़िरी खाई वञूं था पर इहे सायो करे तंग था कनि एफआईआरूं था कटराइनि इलाही ऐं धमकियूं था ॾियनि त असां इहो ई था चऊं त इन्हनि खे असां एसएसपी सां बि अपील कंदासीं त असांजे मथां कूड़ियूं एफआईआरूं बंदि कयूं वञनि सब्र सां कमु वठनि असां बि इंतज़ारु कयूं था केस जो ऑडर अचण ते उहे बि इंतज़ारु कनि बाक़ी इहो सॼो ड्रामो कयो थो वञे त जीअं असांजे पोज़ीशन में अचे वॾी ॻाल्हि आहे त इहो शो नथा करे सघनि कोर्ट में त असांजे पोज़ीशन में न आहे वेठा कूड़ था ॻाल्हाइनि कोर्ट में त असांजे पोज़ीशन में आहे तॾहिं इहो सॼो ड्रामो कयो थो वञे पोयां हर युवा जेके 15 सालनि कनि पिया उन जे मथां एफआईआरूं धमकियूं उन्हनि असांखे जवाबु ॾिनो इहे असांजे चाचा ॻोठ वारी ज़मीन कंदा आहिनि 20 सालनि खां असां जॾहिं खां हुननि खे ॾिनी आहे वरी उन्हनि जे मथां एफआईआरूं धमकियूं त जीअं इहे बि छॾे वञनि हाणे असां थी पियूं सफ़ा ॿार रहूं कराची में था पढ़ाई जे हिसाब सां त हाणे असांखे एॾो तंग कयो अथनि रुॻो इहे पोज़ीशन हासिलु करण जे चकर में त जीअं बि करे असांखे पोज़ीशन अचे त असां कोर्ट में इहो शो करायूं